सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मैं सभिनी खे भली कार चवां थी। सलाम रमज़ान नशियात में मां जी मेज़बान शाज़िया करीम हमेशा जीअं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। सभ खां पहिरियों नज़र विझंदासीं हिन नशियात खे अॻिते वधाइण में जिन जो सहकार आहे उन्हनि में करशी जामे शीरी सहरी हुजे या इफ़्तारी ॿिन्ही में करशी जामे शीरी जो इस्तेमालु तमामु घणो थींदो आहे ऐं तमामु सुठो ज़ाइक़ो आहे। फोटे जो फ्लेवर बि हाणे अवेलेबल आहे ऐं संदल ऐं गुलाब मां ख़ासि तौर ते करशी जामे शीरी खे तयारु कयो वेंदो आहे। उनखां पोइ टेलीनोर 4G वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं टेलीनोर 4G जेका नेट रफ़्तार आहे तमामु बहितरीनु आहे। सो जेकॾहिं अवां सुठे तरीक़े सां चाहियो था त डाउनलोडिंग कयो या अवां इंटरनेट इस्तेमालु कयो ऐं नेट जी स्पीड सुठी हुजे त पोइ अवांखे मां रिकमेंड कंदसि अवां इस्तेमालु कयो टेलीनोर 4G। उनखां पोइ वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं जेकॾहिं हैदराबाद जे प्राइम तरीन लोकेशन ते अवां को सुठो घरु चाहियो था, फ्लैट चाहियो था, प्लाट वठणु चाहियो था या बंगलो वठणु चाहियो था त अवां बिल्कुलु वठी सघो था ऐं मुनासिब ऐं आसान किस्तनि में ऐं रक़म बि मुनासिब हूंदी अवां पंहिंजे घरड़े जा मालिक थी सघो था। उनखां पोइ हिन नशियात खे अॻिते वधाइण में सहकार हासिलु आहे सुरहाण प्रीमियम गोल्डस चांहि वारनि जो। तमामु बहितरीनु चांहि जी पती आहे ऐं सहरी हुजे, इफ़्तारी हुजे या आम ज़िंदगी जी रूटीन हुजे, चांहि जो इस्तेमालु बहरहाल असां वटि तमामु घणो थींदो आहे। सो जेकॾहिं बहितरीनु चांहि अवां पंहिंजे महिमाननि खे पियारणु चाहियो था, नवां रिश्ता जोड़णु चाहियो था त पोइ अवां इस्तेमालु कयो सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट। उनखां पोइ सहकारी आहिनि रूह अफ़ज़ा वारा तमामु बहितरीनु मशरूब आहे ऐं सालनि खां वठी असांजे घरनि में असांजे मुल्क में इस्तेमालु थींदो पियो अचे। सेहत बख़्श आहे ऐं तमामु बहितरीनु उनजो ज़ाइक़ो पिणु आहे ऐं सहरी में या बल्कि इफ़्तारी में तमामु सुठो लॻंदो जेकॾहिं अवां रूह अफ़ज़ा जो मशरूब तयारु कयो। उनखां पोइ ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। नई ऑलपर्स डेयरी क्रीम ताज़े खीर मां बणाई वेंदी आहे ऐं हाणे नई पैकिंग में पिणु दस्तियाबु आहे। ऑलपर्स क्रीम घाटी ऐं मज़ेदार आहे छाकाणि त इहा इन्हनि मेहनि ऐं गऊं जे खीर मां तयारु कई वेंदी आहे जिन जी पालना असीं घर में कंदा आहियूं ऐं जिन जो ख़ासि ख़्यालु रखंदा आहियूं। सो ऑलपर्स क्रीम अवां सुबुह जे नाश्ते में इस्तेमालु करे सघो था, ख़ासि तौर ते पराठे सां, डबल रोटी सां, मेवे सां ऐं माखी सां इन जो इस्तेमालु तमामु बहितरीनु हूंदो आहे। ऐं ऑलपर्स क्रीम अवां केक में इस्तेमालु करे सघो था, कस्टर्ड में इस्तेमालु करे सघो था, ट्राइफल ठाहे सघो था ऐं हांडी कढ़ाई या चिकन कढ़ाई में अवां इस्तेमालु करे सघो था। हिन जो ज़ाइक़ो तमामु बहितरीनु थींदो आहे ऐं हाणे ईद अचण वारी आहे त ईद ते लाज़िम आहे तमामु बहितरीनु ऐं लज़ीज़ खाधा तयारु थींदा आहिनि। सो उन्हनि में अवांखे जंहिं शइ में मुनासिबु लॻे क्रीम जो इस्तेमालु अवां करे सघो था ऐं इस्तेमालु कजो नई ऑलपर्स डेयरी क्रीम। सो उनखां पोइ अवां सिंध टीवी इहा बि अवांखे ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त जेतिरा बि असांजा प्रोग्राम्स आहिनि रमज़ान जे हवाले सां अवां ख़ासि तौर ते यूट्यूब ते ॾिसी सघो था। उनजे लाइ अवां सर्च कयो सिंध टीवी HD इस्लामिक, इहो चैनल आहे। अवां उहो चैनल सब्सक्राइब कंदो अवांखे समूरा जेतिरा बि रमज़ान जा असांजा ख़ासि प्रोग्राम्स आहिनि उहे मिली वेंदा। ऐं अॼु यकीनन अवां सभिनी खे इन ॻाल्हि जो अंदाज़ो हूंदो, ख़बर हूंदी त अॼु तमामु घणो अहम ॾिहाड़ो आहे। अहम ॾिहाड़ो इन लिहाज़ सां आहे त अॼु मौलाए काइनात मौला अली अलैहिस्सलाम जे शहादत जो ॾिहाड़ो आहे ऐं इहा कहाणी शुरू थी 18 रमज़ान मुबारक सां जॾहिं फजर जे वक़्तु जॾहिं 19 तारीख़ स्टार्ट थी वई हुई त मौला अली खे सजूद जे हालत में यानी सजदे जे हालत में तलवार जेका ज़हरीली हुई उन सां ज़रब ॾिनी वई ऐं उनखां पोइ 21 रमज़ान मुबारक ते मौला अली जी शहादत थी। त यकीनन इहो तारीख़ इस्लाम जो तमामु वॾो वाक़ियो आहे ऐं मौलाए काइनात मौला अली अलैहिस्सलाम जे शान मुबारक में मां जेतिरो ॻाल्हायां ओतिरो घटि आहे। मौला जी शुजात, मौला जी बहादुरी ऐं मौला जी ॾाहप हिन महिल ताईं मशहूरु आहे। जॾहिं बि मौला जा कौल मां पढ़ंदी आहियां त यकीन कयो ज़िंदगी जो गस ऐं ज़िंदगी जो रस्तो मिली वेंदो आहे ऐं मौला जी पूरी ज़िंदगी पूरी हयाती एतिरी सुहिणी ऐं एतिरी ख़ूबसूरत रही आहे, एतिरी सादा रही आहे जो उन ज़िंदगी खां जेकॾहिं असां सिखूं त यकीन कयो असां पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ो बहितरीनु मक़ाम माणे सघूं था।
अॼु असां कोशिशि कंदासीं त मौलाए काइनात मौला अली अलैहिस्सलाम जे हवाले सां ख़ुसूसी कचहरी कयूं ऐं मौला जी बहादुरी मौला जी शुजात ते असां ॻाल्हायूं ऐं उन्हनि जे ॾाहप ते ॻाल्हायूं, उन्हनि जे सखावत ते ॻाल्हायूं, उन्हनि जे किरदार ते ॻाल्हायूं। मूंखे ख़बर आहे त हीउ वक़्तु घटि आहे ऐं मौला जे शान ते जेतिरो ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे, पर वरी बि असां अक़ीदत सां ऐं न्याज़मंदी सां उन्हनि खे अॼु भेटा पेश कयूं था ऐं उन्हनि खे पंहिंजे अक़ीदत जा गुल अॼु असां पेश कंदासीं। त हिते महिमान कही आया आहिनि। सभ खां पहिरियों जेके महिमान जिन सां मां जी मुलाक़ात कराइण वारी आहियां उहे माशाल्लाह ईरान शहर खां कही आया आहिनि ऐं यज़द शहर आहे ईरान में, उन शहर सां यज़ सां उनजो तालुक़ु आहे ऐं सामनल हजज ग्रुप आहे हिननि जो। अमीर अब्बास मजीदी साहब मौजूद आहे, अस्सलाम वालेकुम, आपको खुशामदीद कहते हैं। मेहदी मुंजी साहब मौजूद आहे ऐं मजीद बेगी साहब मौजूद आहे। उन सभिनी खे भली कार चऊं था ऐं मुंहिंजी ॿोली थी सघे थो सम्झी न सघनि छो त हू अरबी ऐं ईरानी ॿोली फ़ारसी ते उबूर रखनि था ऐं उहे ॿोलियूं ॻाल्हाईंदा आहिनि। सो इन करे असां वरी साईं जन खे आप सबको वेलकम कहते हैं। उन खां पोइ साईं जन खे ज़हमत ॾिनी आहे सैयद नजमुद्दीन मूसवी साहब हमारे साथ मौजूद हैं, जेको आहे PRO खाना फ़रहंग इस्लामी जमहूरिया ईरान कराची सां उन्हनि जी वाबस्तगी आहे। अस्सलाम वालेकुम, कैसे मिजाज हैं आपके? खैरियत से हैं? और बहुत शुक्रिया कि आप यहाँ पर आए और उम्मीद करती हूँ कि अब ज़रा बातचीत थोड़ी आसानी से इनसे भी हो पाएगी। बहुत शुक्रिया कि आप यहाँ पर आए। सबसे पहले मैं शुक्रिया अदा करूँगा सिंध टीवी का कि अपने कीमती मसरूफियात में से वक्त निकाल के हमारे मेहमानों के लिए वक्त दिया और मेहमानों को लेके खाने फ़रहंग जमहूरिया इस्लामी ईरान की तरफ से आपकी खिदमत में हाजिर। बहुत शुक्रिया कि आप इनको यहाँ पर लेकर आए और मेहमान हमारी सर आँखों पर। उन खां पोइ ज़ाकिरा मौजूद आहे अदी गुलनाज़ हुसैन जिनखे असां दावत ॾिनी आहे त अॼु मौला जे शान में ऐं मौला जे शान अक़दस ते अॼु असां ॻाल्हाए सघूं। अस्सलाम वालेकुम, अदी खे भली कार चवां थी। अॼु कॾहिं ॻाल्हाइण में का कोताही थी हुजे त माज़रत, छो त लाज़िम आहे असांजी का हैसियत न आहे, का औकात न आहे एॾी वॾी हस्ती ते ॻाल्हाइण जी। करम मौला जो आहे, मौला जो करम आहे। उन खां पोइ हैदर अली फरीदी साहब मौजूद आहे। अवां सभिनी खे भली कार चऊं था, वॾा मजा जो अवां हिते कही आयो। सैयद नजमुद्दीन मूसवी साहब, बातचीत को मैं आगे कंटिन्यू करूंगी मगर मैं चाहूँगी कि अस्माए हुस्ना इनसे सुना जाए, लेकिन लाजिम है कि कम्युनिकेट आप कर पाएंगे इनसे। सो बिस्मिल्लाह।
अल्लाह ऐं आगाज़ माशाल्लाह एतिरो बहितरीनु थियो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे नालनि सां ऐं 99 नाला माशाल्लाह ऐं जेको सुहिणो अंदाज़ इनका जो खूबसूरत अंदाज़ था यकीन करें कि अल्फाज नहीं कि किस तरह इनकी तारीफ़ की जाए। सो बहुत खूब और आप इनको बता भी सकते हैं कि मैं क्या कह रही हूँ। सो थैंक यू सो मच माशाल्लाह बहुत खूब और बहुत खुशी हो रही है आपके इस प्रोग्राम में आके। बहुत शुक्रिया आपका। अदी गुलनाज हुसैन साहिबा मौजूद है। अदी मां त कुछ सरसरी ॻाल्हाए चुकी आहियां पर यकीनन मां चवंदसि शुरूआत खां वठी इहा कहाणी पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाइजे ऐं हिते जेका ऑडियंस मौजूदु आहे उन्हनि खे ॿुधाइजे त 18 रमज़ान मुबारक जो जेको वाक़ियो हुयो उन खां पोइ शहादत ताईं मौला अली अलैहिस्सलाम सां जेके वाक़िया पेश आया इन दौरान कुझु न ते तफ़सीली रोशनी। मौला अली अलैहिस्सलाम 18 तारीख़ सभिनि खे ख़बर आहे मौला सां जेकी मोहबत कनि था त हिस्ट्रीअ खे चङी तरह ॼाणनि था त 18 तारीख़ ताईं ख़बर आहे त इब्न मुलजम ज़ालिम त पहिरियां बि मौजूद ई हूंदो हुयो पर हो मौला काइनात हुयो जॾहिं सजदे में वेंदा त जिस्म उन्हनि जो मेण थी वेंदो हुयो। इहा उन्हनि खे ख़बर बि बाद में पई सभु हिस्ट्री गवाह हिन शइ जी ख़बर बि बाद में पई पर जंहिं राति मौला खे हिन शइ जी ख़बर हुई त तॾहिं में वेड़जी इब्न मुलजम दुनिया खे ख़बर आहे वेड़ियो पियो हुजे मौला ठोकर हणी उथारियो ऐं चई तूं पंहिंजो कमु कर मां पंहिंजो कमु कयां। मौला जॾहिं सजदे में विया सभिनि खे ख़बर आहे त सजदे में जेको आहे तेग जेकी छा आई ज़हर सां सॼी भरियल हुई तेग ज़हर सां सॼी भरियल हुई। मौला ते जॾहिं वार थियो त भरिसां इमाम हसन अलैहिस्सलाम बि सजदे में मौजूदु हुया। मौला इशारो कयुसि त सजदे मां न उथिजां नमाज़ पूरी करे हसन मूं ॾे पोइ अचिजां। सो उन निमाज़ जे लाइ असांखे छा करणु खपे जो अहिड़ी सिचुएशन में अगरि असांजो पंहिंजो कोई रिश्तेदार हुजे त सजदा न हुजनि चाहे कुझु बि हुजे दी इहो हौसलो त मौला अली जो हुयो जो पंहिंजी औलाद खे उन वक़्तु चयईं त मूं ॾे न अचिजां पहिरियों ख़ुदा जो सजदो पूरो कजां पोइ मूं ॾे अचिजां। ऐं जॾहिं वरी मुलज़िम खे गिरफ़्तार कयो वियो त हू उन्यायल हुयो तॾहिं बि मौला फरमायो पंहिंजे फर्ज़ंदनि खे त ही उन्यायल आहे हिन खे पाणी पियारियो। इहो शान आहे मुंहिंजे मौला जो त ॾिसो उन हालत में हालांकि हुन ज़ालिम ज़ख़्मी कयो आहे मौला खे पर हुनजे बावजूदि हू चए थो त न इन खे पाणी पियारियो इन खे पोइ सज़ा ॾिजो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मौला जिन ॿारनि जी किफ़ालत कंदो हो ॿारनि जी किफ़ालत कंदो त जॾहिं ज़रबत लॻी त हुन वक़्तु हकीम चयो तबीब त हिन खे जेको आहे खीर पीआरियो वञे त सॼे कूफे जा ॿार जेके हुया न खीर प्यालनि में हथनि में खणी बीठा हुजनि त मौला असांजे लाइ कंहिं टाइम में खीर खणी बीहंदो अॼु असां उन जे लाइ खणी बीठा आहियूं। ॿारनि जी एॾी मोहबत ख़बर न पवंदी त मौला किथे किथे वेंदो उन्हनि जी सखावत जी ऐं उन्हनि जी छा ॻाल्हि कजे हू त इल्म जा बादशाह हुया। बिल्कुलु ऐं मौला जो शान ॾिसो त पैदाइश अल्लाह जे घर में काबतुल्लाह में थी ऐं शहादत सजदे जे हालत में थी छो त जेको ख़ैबर जे दरवाज़े खे 2 आङुरनि सां खणी सघे थो त उनखे जंग जे मैदान में हाराइण या ज़रब लॻाइण या शहीद करण त तक़रीबन नामुमकिन हुयो। तॾहिं उन पैदा थियो त दुनिया खे ख़बर आहे त अल्लाह जे तरफ़ां ॿाहिरि काबे में तख़्ती लॻी वई काबे में फातिमा बिनते असद तव्हांखे त सॼी ख़बर आहे त सॼो जहान अलॻि पासे अलॻि शिगाफ़ पियो साइण अंदरि वई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंज में कयो। मौला जी हिस्ट्री अहिड़ी आहे न जे बयान था कयूं त ख़ुशी बि मिले थी ऐं तमामु दुख बि मिले थी। सुहिणे मुर्सल सां जो रिश्तो ॾिसो त जेसिताईं जॾहिं हू पैदा थिया उन्हनि जो जनमु थियो त तेसिताईं हुननि अखियूं न खोलियूं जेसिताईं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार मुबारक उन्हनि खे न थियो उन्हनि जो चेहरो साम्हूं सुभान अल्लाह। बेशक चाहे अमर जंज में मौला खे इहो ई फातिमा बिनते असद चयो त मौला हे त न खीर पी रहियो आहे न अखियूं खोले रहियो आहे ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे न जॾहिं पाण आया अंज में खयूं ऐं उन अखियूं खोलियूं वरी लह चटायूं उन खां पोइ जेको आहे सो ॿाहिरि निकिता पर बि दुनिया खे यकीन न पियो अचे त दुनिया खे पर कुदरती ॻाल्हि अथव अञा अंदरि ई मौजूदु हुया 3 ॾींहं अंदरि मौजूदु हुया पर काबे में ॿाहिरि मौला अली जी तख़्ती लॻी वई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुल काइनात जा मालिक आहिनि अदी ये शान अक़दस बेशक ये काइनात जा मालिक मौला अली जी हिस्ट्री सखावत में ॾिसो जेकॾहिं इबादत में ॾिसो उन जो घराणो ऐं ग़रीबत त उन्हनि एॾी सटी जो बयान करणु मुश्किल। बिल्कुल बिल्कुल अवां सही चयो। सो सैयद नजमुद्दीन मूसवी साहब मौजूद है हमारे साथ। सर बातचीत तो यूँ चलती रहेगी आपसे भी इस हवाले से ओपिनियन हम लेंगे मगर मैं चाहूँगी कि
अरबी या फ़ारसी में मनकबत, अगर हम इनसे सुन लें तो? बिल्कुल। उसके बाद फिर आपसे भी आज एक ही मौला नंबर। की शहादत है, यूम शहादत है, इस हवाले से अरबी और फ़ारसी में मिक्स मौला की शान में मनकबत पेश करेंगे। क्या बात है। मनकबत अस्सलातु वस्सलामु अलैक या सय्यदी या अमीरल मुमिनीन या علي القادر رفيع المقام يا مثال الحق يا نعم الإمام يا علي القادر رفيع المقام يا مثال الحق يا نعم الإمام يا علي القادر رفيع المقام يا مثال الحق يا نعم الإمام يا صحيب الحق بليغ الكلام يا ربيب السيف ليوم الزحام يا صحيب الحق بليغ الكلام يا ربيب السيف ليوم الزحام يا صفي الله للأنام يا إمام يا إمام يا علي القادر رفيع المقام يا مثال الحق يا نعم الإمام يا علي جز از علی نباشد به جهان گره گشایی طلب مدد از او کن چو رسد غم و بلایی چو به کار خویش مانی در رحمت علی به جز اون به زخم دلها ننهد کسی دوایی علی ای همای رحمت تو چه آیتی خدا را که به ما سوا فکندی همه سایه هما را علی ای همای
تو چه آیتی خدا را که به ما سوا فکندی، همه سایه هما را دل اگر خدا شناسی، همه در رخ علی بین به علی شناختم من، به خدا قسم خدا را. برو ای گدای مسکین در خانه علی زن، که نگین پادشاهی دهد از کرم گدا را. برو ای گدای مسکین در خانه علی زن، که نگین پادشاهی دهد از کرم گدا را. به جز از علی که گوید به پسر که قاتل من، چو اسیر توست اکنون به اسیر کن مدارا، به اسیر کن مدارا. به جز از علی که آرد پسری ابوالعجایب، که علم کند به عالم شهدای کربلا را، شهدای کربلا را. السلام ای آن که بر دل یاوری، ای که داری بر دو عالم سروری. السلام ای شاه انسان، شاه جان، ای که سلطان و ولی داوری. हालांकि ज़ुबान को शायद हम समझ नहीं पा रहे थे, मगर इनका जो अंदाज़ था उसने कैसी वजदानी कैफियत तारी कर दी कि हम सब एक अजब ही दुनिया में थे और उस दर्द को, उस चीज़ को, उस स्पिरिचुअलिटी को हम फील कर पा रहे थे। तो माशाल्लाह बहुत खूब। सर, फ़रहंग इस्लामी के हवाले से कुछ बताइएगा। जी, खाने फ़रहंग जमहूरियत इस्लामी ईरान तकरीबन पाकिस्तान बनने के बाद 70 साल के करीब हो रहा है कि यहाँ पे कल्चरल एक्टिविटीज़ वगैरह जो भी हो रही हैं, लेकिन सही मानों में जिसे हम कल्चर कहें, फ़रहंग कहें, सकाफ़त कहें, कि वो सकाफ़त जिसमें इस्लामी रंगोपू न हो, मशरक़ी रंगोपू न हो, हमारी नज़र में मेरे ख़्याल में उससे सकाफ़त नहीं कह सकते। सही मानों में जो सकाफ़ती जो एक्टिविटीज़ हमारी शुरू हुई इंक़लाब इस्लामी की कामयाबी के बाद 40 साल से, 40 साल के अंदर जो इसके समरात आप देख रहे हैं, पहले ये जो नौजवान लोग हैं वहाँ से जो कुरान के लिए, ये सारे इनका अपना पेशा नहीं है, कोई इंजीनियर है, कोई वकील है, ये लोग जी, ये दो लोग वकील हैं, ये हाई कोर्ट में वकालत करते हैं, एक साहब बीच में जो ये इंजीनियर हैं। तो बहुत सारे ऐसे लोग पैदा किए इंक़लाब इस्लामी ने। अभी तफसील से पूरे डिटेल से बात करने की गुंजाइश, आप इनको जो ना हमारी तरफ से अप्रिशिएट कर दीजिए इनकी ज़ुबान में कि इन्होंने वाकई कमाल कर दिया। वही मैंने कहा कि ज़ुबान शायद खैली तशक्कुर मिकुना शुमा के मतलब कि इन मनक़बत शुमा वस्माए उसना अस्माए इलाही शुमा खैली लज़्ज़त बुरदान खैली ये भी आपका शुक्रिया अदा कर रहे हैं। बहुत शुक्रिया, हमें मौका फराहम किया आपने, आपके तवस्सुत से
ہمارے حاضرین و ناظرین تک ہم اپنے جو بھی چیز ہے وہ ہم پہنچانے کے لیے آپ ایک وسیلہ سبب بنے، آپ کا شکریہ ادا کر رہے ہیں۔ میں عرض کر رہا تھا کلچر کے حوالے سے، یہ خانہ فرہنگ جمہوریہ اسلامی ایران کوشش کر رہا، خاص طور پر جو ایک تو ہمارے ایک مکس کلچر ہے، خاص طور پر سندھ کے ساتھ، سندھ کی سرزمین کے ساتھ آپ کو معلوم ہے کہ یہاں کی آفیشیل لینگویج ویسے تو سب کنٹیننٹ میں کافی عرصے تک تھی، لیکن سب کنٹیننٹ کے اس کے بعد بھی یا تالپورن کے دور تک سرکاری زبان فارسی تھی، اور اب بھی بہت بڑا ذخیرہ ہے سندھی ادب میں آج بھی فارسی کا رنگ، جی سندھی ادب میں فارسی کا رنگ ہے، اور آپ جس جگہ بھی جائیں سندھ میں، حالات سے لے کے حیدرآباد سے لے کے لاڑکانہ سے اور آگے تک آپ جہاں بھی جائیں گے وہاں پہ فارسی رنگ، اور آپ ادھر مکلی میں جائیں گے قبرستانوں پہ فارسی عجیب و غریب اشعار، ان کے رسم الختم، کہنے کا مطلب یہ ہے کہ ایک مشترک میراث ہے ہمارا ایران اور پاکستان کا۔ خانہ فرہنگ کی کوشش ہوتی ہے کہ ہم اس کی ایک نئی نسل کے لیے ایک آشنائی پیدا کریں، ہم اس طرح کے نوجوانوں کو لے کے آتے ہیں کہ جو قرآن پر کام کر رہے ہیں ہر سال، اور اس دفعہ ہمیں سعادت ہوئی کہ آپ کے ٹیلی ویژن چینل پہ بھی ہم ان کو لے کے آئے، ہمیں بڑا اچھا لگا کہ یہ لوگ یہاں پر آئے ہیں، اور جی بالکل آپ کا شکریہ۔ میں نے ابھی تک یقین کریں سالوں سے کام کر رہی ہوں اور بہت سارے کلام سنے، مگر ان کی جو ویریشنز تھیں اور جس انداز سے یہ پڑھ رہے تھے، کہاں اونچا جانا ہے، کہاں ذرا ٹھہر کے پڑھنا ہے، کہاں ہم آواز پڑھنا ہے، تو وہ جو ویریشنز تھی، تو مجھے لگا کہ ٹیکنیکل سٹاف کا تو لازم سی بات ہے کہ اچھی آواز پہنچانے کا کام ہوتا ہے، مگر جن ٹیکنیکس کے ساتھ ان سب نے ماشاءاللہ کلام پڑھے، وہ میرے خیال سے کہ قابل تعریف ہے۔ بہت مہربانی تو آپ اپنی زبان میں ان کو بتاتے بھی جائیے کہ میں کیا کہہ رہی ہوں۔ مثلا ما خیلی منقبت هوا خیلی تواشی و خوالی نوع شعر سراوی شعر گویی و خوانندگی ما خیلی شنیدیم، ما گونه که مثلا که شما از شما استفاده کردید، جای دیگر ما اینقدر زیاد لذت نبردیم، خیلی لذت بردیم از جی کہ پروردگار عالم نے ہمیں سعادت بخشی ہے اس ماہ مبارک رمضان، جو ماہ ضیافت ہے، اللہ کی مہمانی کا مہینہ ہے۔ اس سے اللہ کی مہمانی کے مہینے میں پاکستان کے مہمان نواز مسلمانوں کے سامنے ہم موجود ہیں، خاص طور پر سندھ کے مہمان نواز لوگوں کے سامنے ہم موجود ہیں۔ ہم یہ کہ لطف الہی سمجھتے ہیں، ہمیں بڑی خوشی ہو رہی ہے آپ کے درمیان بیٹھ کے۔ اور ویسے بھی میرے خیال سے یہ جو کام کر رہے ہیں، جو کلام پڑھ رہے ہیں، وہ اللہ تعالیٰ کا حکم ہی ہے، اور جس کو وہ سعادت نصیب ہو، جو توفیق اللہ تبارک و تعالیٰ سے توفیق نہ ہو تو یہ کسی کے نصیب میں نہیں ہوتا، کچھ بھی نہیں ہو سکتا، کچھ ممکن نہیں ہے۔ توفیق الہی ہے۔ بالکل آپ نے صحیح کہا۔ بہت شکریہ آپ کا کہ آپ یہاں پر آئے اور یہ سب بھی آئے، ان کا بھی شکریہ ادا کر دیجیے کہ بہت شکریہ، تھینک یو سو مچ فار کمنگ۔ زحمت کشیدین اینجا، آمدین ما، شما خیلی لذت بردیم، استفاده کردیم، همینطور بینندگانمان هم سراسر ایالت سند ولی سراسر کشور که الان که زنده میبینن این برنامه را همشون لذت تھینک یو سو مچ، تھینک یو سو مچ۔ آپ ادی ادو سے گڈ موجود ہوں سلسلے کے ساتھ کنٹینیو کناسی ہن مہمان کے رخصت چھو تو لازم ہے، زندگی جو وری کچھ پانجو بھی وہوار ہے، کمکار ہیں۔ یہ نشات میں سبھی جلائے پیش کئی پہ ونی کرشی جامع شیرین ٹیلینو 4G وقار بلڈرز اینڈ ڈیولپرز حیدرآباد، سرحان پریمیم گولڈرز، روح افزا آل پرس وارن جے سہکار سا اما ڈسو پیا سلام رمضان نشات وقت ہے مختصر ساہی جو ملوں تا سائی کھمپور۔ سلام رمضان رمضان رمضان، سلام رمضان رمضان رمضان، سلام رمضان رمضان رمضان، سلام رمضان رمضان رمضان۔ आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। سلام رمضان رمضان رمضان، سلام رمضان رمضان رمضان، سلام رمضان
Ramazan, Ramazan, Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी व्यूवर सलाम रमज़ान नशियात में वरी मां सभिनी खे भलीकार चवां थी। अॼु असां तमामु घणो ख़ासि दिहाड़ो हिन नशियात में मल्हायूं पिया। अॼु आहे मौलाए काइनात मौला अली अलैहिस्सलाम जे शहादत जो दिहाड़ो यानी 21 रमज़ान मुबारक ऐं आख़िरी अशरो शुरू थी चुको आहे जेको आहे दोज़ख खां निजात जो अशरो। उन हवाले सां मौजूद महिमान हिते मौजूदु आहिनि। मौला अली अलैहिस्सलाम जे हवाले सां असांजी कचहरी हले पई, उनखे असां अॻिते ॻंढींदासीं, पर नवनि महिमाननि जॉइन कयो आहे। पहिरियों उन्हनि खे भलीकार चवंदासीं। ख़ालिद बकास फरीदी साहब जॉइन किया है। अस्सलाम वालेकुम, अवां खे भलीकार चऊं था। ऐं उन खां पोइ एहसन अली फरीदी असांखे जॉइन किया है। हैदर अली पहिरियों खां मौजूदु हुयो। अवां सभिनी खे भलीकार चवां थी। ऐं अदी गुलनाज़ हुसैन जेका माशाल्लाह ज़ाकिरा आहे उहा बि असां सां गॾु मौजूदु हुई। त सभ खां पहिरियों मां चाहींदसि सिलसिले खे अॻिते वधाइण खां पहिरियों एहसन अली फरीदी और हैदर अली फरीदी, आपसे दरख्वास्त करती हूँ कि मनक़बत आप पढ़िए, उसके बाद फिर सिलसिले को आगे बढ़ाएंगे। बिस्मिल्लाह। मन कुंतो मौला, मन कुंतो अली मौला, मौला अली मौला, मौला अली मौला, मौला अली मौला, मौला अली मौला। पुल के हाजत रवा से कहता हूँ, कब किसी बेनवा से कहता हूँ, दूर हट जा नजर से है मुश्किल, दूर हट जा नजर से है मुश्किल, वरना मुश्किल कुशा से कहता हूँ अली मौला, मौला अली मौला, मौला अली मौला, मौला अली मौला। बने सूफी जज्बात में बहने वाले, कलंदर बने इश्क में जलने वाले, कुतब बन गए रंजो गम से गहने वाले, कुतब बन गए रंजो गम से गहने वाले, वली बन गए या अली कहने वाले, अली मौला, मौला अली मौला, मौला अली मौला, मौला अली मौला, मौला अली मौला। मैंने कुल तो मौला फग़ज़ अली मौला, फग़ज़ अली मौला। यानी बहुत खूबसूरत आप दोनों का अंदाज़ माशाल्लाह। ऐं मन कुंतु मौला तमामु माना माशाल्लाह एॾी बहितरीनु मनक़बत आहे जो ॿुधी रूहानी सुरूर ऐं रूहानी सुकून मिली वञे थो। एॾी माशाल्लाह तव्हां ज़ाकिरात आहियो, पर तव्हांजो आवाज़ बि ॾाढो मिठड़ो आहे। ऐं मूंखे ख़बर आहे जॾहिं मौला जो ज़िक्र थिए ऐं पंहिंजे मिठड़े आवाज़ में अक़ीदत जा गुल निछावर न कयो। बशर का मुक़द्दर अजीब है कि जिसे अली वली की गुलामी नसीब है। वाह वाह। मिलना है घर खुदा से तो घर मुर्तजा का पूछ, क्योंकि घर मुर्तजा का खुदा के सहन के करीब है। वाह वाह वाह। माइक प्लीज अदी गुलनाज को दीजिएगा जी। अदी वहाँ जे मिठड़े आवाज में मौला जे शान में को कसीदो साइण जो पढ़ंदा से बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व आले मोहम्मद। तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा, मौसने अली है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा। मुस्तफा को मांगना पड़ा, मुस्तफा को मांगना पड़ा, तब कहीं मिली है
फातिमा तू बड़ी सखी फातिमा इख्तियार कुन के बावजूद इख्तियार कुन के बावजूद चक्की पीसती है फातिमा तू बड़ी सखी फातिमा लाइला लाइला झूमने लगा लाइला झूमने लगा सजदा कर रही है फातिमा तू बड़ी सखी फातिमा मोहसन अली फातिमा तू बड़ी सखी फातिमा रोटी तेरे हाथ की पकी रोटी तेरे हाथ की पकी अर्श पर गई है फातिमा तू बड़ी सखी फातिमा मोहसन अली फातिमा तू बड़ी सखी फातिमा मुस्तफा को मांगना पड़ा तब कहीं मिली है फातिमा तू बड़ी सखी फातिमा सुभान अल्लाह खातून जन्नत जो ज़िक्र माशाल्लाह ऐं बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा यकीनन सखियाणी हुई और मौला अली जो मिसाल भी माशाल्लाह सुभान अल्लाह सो ये माइक भले हम रखी छड़ियो ऐं मौला अली जे सखावत ते कुछ रोशनी विझो मौला जी सखावत ॿुधायांव त अली जे घर में हमेशह जॾहिं बि पको साहिल दर ते आयो सुभान ऐं अल्लाह जन्नत ख़ातून हुन में ॾेई छॾियो हिकु दफ़े एतिरी त ग़रीबत त मौला ते हमेशह ई हुई ऐं तव्हांखे ख़बर आहे त जवानी सर्किस जवानी हूंदी आहे 20 साल 30 40 50 सालनि ताईं सर्किस जवानी हूंदी आहे जंहिंमें मौला अली सब्र जी इंतहा करे छॾी बेशक ऐं उन खां बाद में घर में एतिरो त फ़िक्र फाकियो हुयो जो मौला चयो त भला मज़दूरीअ ते थो वञा बाग़ में हिकिड़े वञी मौला अली अलैहिस्सलाम मज़दूरी कई उतां जेको आहे उन्हनि खे जेको उजलत मिली शाम जो खणी आया 3 हिसा पहिरियों हिसो फातिमा खे चई पचाए सची साइण जन्नत ख़ातून नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी ततहीर जी मालिक उन मानी पचाई साइल दर ते सदा आई आए है मौला अली चयो त इहा नसीब उन जो आहे सखी बादशाह उहा ॾेई छॾियूं वरी ॿियो हिसो तयारु कयूं यकीन कंदव त ईअं ई का ॿारड़ी हुजे जंहिं दर ते आई आहे कुझु जेको अलाह जी राह में मूंखे ॾे उहो ॿियो हिसो बि मुंहिंजी सची साइण उन्हनि खे ॾेई छॾियो टियों हिसो तयारु कयूं टियों हिसो बि उन्हनि खे ॾिनो शुक्र अदा कयो एतिरे क़दुरु जो हिकिड़े दफ़े सची साइण जे दर ते को आयो ऐं फरमाई त अलाह जी राह में को आहे त साइण वटि कुझु बि न हुयो चादर लाइ पंहिंजी चईंसि वञ कंहिं यहूदीअ जे घर शमून नामी यहूदी हुयो उन जे घर वञ उन खे ॾे ऐं चएसि 2 माण्हुनि जो अटो ॾे हाणे हुन सोचियो त नबीअ जी धीअ जी चादर छा हूंदी अली जी घर वारी ऐं नबी जी धीअ जी चादर छा हूंदी हो वियो हुन खां अटो वठी आयो साइण मानी पचाई साहिल खे ॾिनई शमून जॾहिं शाम जो पंहिंजो वांदकाई थी ॾिसे त नबी जी धीअ जी चादर हुन में त हीरा जवरात जड़ियल हूंदा जॾहिं जो चादर खोले यकीन कंदव जॻह जॻह ते कपिड़नि जा टुकड़ा सुहिन सां सिवियल हुया ऐं उहो यहूदी उन वक़्तु मुसलमान थी वियो ऐं यहूदियुनि जे सिलसिले में रहे पियो इहा थोरी ॻाल्हि ॿुधाए हलंदी वञा त यहूदीअ जी घरवारी जो इंतकाल थी वियो सभिनि चयो तूं मुसलमान आहे जन्नत ख़ातून सां ऐं मौला अलीअ जे घर सां तुंहिंजी मोहबत असां तुंहिंजी घरवारी खे गुसल न ॾींदासीं एॾो परेशान सची साइण खे ख़बर पई आहे हसन हुसैन खे आङुर में झले पैदल हली आहे शमून जो दर खड़कायो अथई त तूं घबराइजांइ न तुंहिंजी घरवारी जो गुसल वग़ैरह पाण कंदसि
सुभाणे या उहा साइण हुई। सो मौला जी सखावत जी त माशाल्लाह जेतिरी साराह कजे जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे। मौला जो फरमान आहे त मां जेतिरो सखी हुयुसि एतिरो मूंखां कंहिं वरितो न, जेतिरो मूं वटि इल्मु हुयो एतिरो मूंखां कंहिं घुरियो कोन। सो इल्म जो दरवाज़ो सुभान अल्लाह शहर किथां पुॼंदव? शहर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में इल्म जो दरवाज़ो मौला अली माना पहिरियों मौला अलीअ जे दर ते दस्तक ॾियणी आहे, उन खां पोइ तव्हां दाख़िल थींदो। सुभान अल्लाह। त इहा मोहब्बत आहे नबी साईं जन जी ऐं मौला अलीअ जी इहा मोहब्बत पाण में, इहा हुब पाण में, कुर्बानियूं ऐं उन्हनि जहिड़ो सब्र, उन्हनि जहिड़ो तहमुल। अॼु दीन आहे हिकु रिज़्क़ ऐं मौत अल्लाह साईं पंहिंजे हथ में रखियो आहे, बाक़ी त सॼी ज़िंदगी असांखे हथ में ॾिनी अथई। असांखे घुरिजे त 5 वक़्त जा निमाज़ी थियूं, उन्हनि जी अतात ते हलूं। मौला हुसैन बि सजदे में ई सिर रहियो, सजदे में ई सिर रहियो ऐं उते ई नेज़े ते सिर ॾिनई। मौला हुसैन साॻी कहाणी मौला अलीअ जी बि हुई, सजदे में सिर ॾिनई। माना जे मौला अली सां इश्क आहे, मौला अली सां मोहब्बत जो दावो आहे, त पोइ मौला अली पंहिंजे ज़िंदगी में कॾहिं नमाज़ कज़ा न कई। ऐं ॾिसो उन्हनि जी शहादत जॾहिं थी त उहा बि सजूद में, सजदे में। छो त मां पहिरियों हिन ॻाल्हि जो ज़िक्र कयो त मैदान जंग में मौला अली खे केरु मात न पियो ॾेई सघे, इन करे उन जे उन मुजरिम उन ज़ालिम इंतज़ारु कयो त मौला सजदो करे ऐं सजदे जे हालत में उन्हनि खे शहीद कयो वियो। त यकीनन मौला अली अलैहिस्सलाम जो किरदारु, उन्हनि जी ज़िंदगी असां सभिनी जे लाइ हिकिड़ी मिशल राह आहे। जॾहिं वक़्त जा हुकुमरान हुया तॾहिं बि उन्हनि जी सादा ज़िंदगी हुई। माना हुकूमत जो ॾीओ ॿारण बि पंहिंजे ज़ाती कम जे लाइ पसंदि न कंदा हुया। जॾहिं उहो हिसाब किताब थींदो हुयो, हुकूमती किताब हूंदो हुयो, त उन वक़्तु हू ॾीओ ॿारींदा हुया, पर जॾहिं ज़ाती ज़िंदगी शुरू थींदी त उहो ॾीओ विसाए छॾींदा हुया। त इहो मुंहिंजे ख़्याल में ईमानदारी, दयानतदारी, शुजात, इहे सभई शयूं असांखे मौला काइनात मौला अली अलैहिस्सलाम सेखारे वियो आहे। त जेकॾहिं अली अलैहिस्सलाम सां मोहब्बत आहे, उन्हनि सां हुब आहे, उन्हनि सां इश्क आहे, त पोइ उन्हनि जी पैरवी असां ते लाज़िम आहे, उन्हनि जी पैरवी असां ते फ़र्ज़ थी वञे। ऐं सभ खां पहिरियों इश्क जो तक़ाज़ो आहे नमाज़, सजूद। ॻाल्हि ॿोल्हि खे असां अॻिते वधाईंदासीं, ऐं पर उन खां पहिरियों ख़ालिद वकास फरीदी साहिब हिन महफ़िल में मौजूदु आहे ऐं थोरी देरि में वाइंड अप जो बि वक़्तु अचण वारो आहे, छो त वक़्तु इलाही महदूद रहिजी वियो आहे। अच्छा, क़ुरान ऐं मौला अली जो रिश्तो ॾाढो अदी क़ुरान ऐं मौला जो रिश्तो जेको आहे न तमामु उहा क़ुरान मिल्कियत आहे त वरी अली मालिक आहे, क़ुरान मीरास आहे त अली वारिस आहे, क़ुरान कलमो आहे त वरी अली ईमान आहे। अलीअ खां सवाइ त गुज़ारो ई न आहे, अलीअ जहिड़ी त काई शइ ई न आहे। अली ईमान आहे, अली हैदर करार आहे, असांजो ईमान आहे। के ॾिसंदा आहियो न, असां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि चवंदासीं काबतुल्लाह जो गिलाफ कारो आहे, काबे में वञूं था, अली खे नथा मञूं, शहादत हुते, सभु कुझु हुते, अलीअ खे सवा चढ़ो ई न आहे। अगरि हिस्ट्री पढ़ो, असां नथा चऊं, क़ुरान थो चवे, क़ुरान ख़ुदि थो चवे, असां ते भरोसो न कयो, न यकीन कयो, पर जेको क़ुरान चवे थो छॾे विया आहिनि उन ते यकीन कयो। ऐं क़ुरान पाक में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञणु त अहले बैत पंजतन पाक खे मञण बि असां ते फ़र्ज़ु आहे। ऐं जेको मुस्लमान आहे उहो यकीनन इन्हनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखे थो ऐं उन्हनि सभिनी शयुनि ते ईमान बि आहे। त असांजो बि यकीनन पंजतन पाक ते ईमान आहे, अहले बैत ते ईमान आहे। शेर चनम मौला जो सदुक कया मैं ज़ाकिरानी आया, मुझे मुश्किल से क्या खतरा, अली का नाम काफी है। वाह। लहद का रोक दो रास्ता, अली का नाम काफी है। और लहद में मैंने या अली मदद जो कह के उठ बैठा तो फरिश्तों ने कहा सो जा, अली का नाम काफी है। सुभान अल्लाह। तो लहद में भी जेकॾहिं नबी करीमा ऐं अली आहे, पंजतन पाक आहे, अलीअ खे न मञींदासीं त जेकॾहिं असांजो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जे मूंखे मञणो अथव त मुंहिंजे सादातनि खे मञो, मुंहिंजे बचनि खे मञो। सुभान अल्लाह। पंजतन खां सवाइ मुसलमानियत ई न आहे, गुज़ारो ई न आहे। अदी वॾी महिरबानी, जे त मां शुरूआत में हिन ॻाल्हि जो पहिरियों ज़िक्र कयुमि त वक़्तु महदूद आहे ऐं मौला जो शान मुक़द्दस अहिड़ो आहे जो उन ते ज़िंदगी बि थोरी हे वक़्तु घटि आहे, ज़िंदगी बि थोरी आहे उन्हनि खे बयानु करण जे लाइ। पर वरी बि अक़ीदत जा गुल निशावर क्या वॾी महिरबानी जी अदी वहाँ हिते कही आया हूँ। खालिद वकास फरीदी साहब बहुत शुक्रिया आपका, हैदर अली फरीदी साहब आपका भी बहुत शुक्रिया, और एहसन अली फरीदी साहब आपका भी बहुत शुक्रिया। आखिर में आपसे हम मनकबत सुनेंगे ऐं वीवर जमा के ॿुधाईंदे लाइ त हीअ नशियात तव्हां सभिनी जे लाइ पेश कई हुई। कशी जामे शीरी, टेलीनो 4G, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद, सुरहान प्रीमियम गोल्डर्स, रूह अफ़ज़ा ऐं ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार सां हाणे अची वियो आहे सभिनी खे रिफ्रेश करण जे लाइ जामे शीरी कोर्ट।
इन कोर्ट जे ईंदे ई फिज़ा में रिफ्रेशिंग जो अहसास फैलिजी वेंदो आहे। इन ॻाल्हि जी ख़ुशी थींदी आहे त हाणे कुझु ई लम्हनि खां पोइ, कुझु ई घड़ियुनि खां पोइ असां सभई मिली करे इफ़्तारी कंदासीं ऐं उन में पीअंदासीं मज़ेदार करशी जामे शीरी, जंहिंजो ढुक पीअण सां ई रिफ्रेशिंग अहसास पैदा थींदो आहे। ऐं मां ॿुधाईंदी हलां त जामे शीरी ख़ासि तौर ते संदल ऐं गुलाब मां तयारु कयो वेंदो आहे। 100% बिल्कुलु ख़ालिस आहे, पाणी जो हिकिड़ो ढुक बि हिन में शामिल न आहे। सो तमामु बहितरीनु आहे, तमामु मज़ेदार आहे ऐं यकीनन फुड़ो बि पाणी जो शामिल न आहे त पोइ ज़ाइको तव्हांखे पसंदि हूंदो। सो बहरहाल कुझु देरि खां पोइ मिली करे इफ़्तारी कंदासीं। इफ़्तारी हूंदी जामे शीरी सां गॾु ऐं जामे शीरी बिल्कुलु पीअंदासीं। मुंहिंजे तरफ़ां ऐं मुंहिंजी पूरी टीम जे तरफ़ां फ़िलहाल मां खां इजाज़त वठंदासीं। हयाती बख़ैर, सुभाणे इजाज़त जेकॾहिं ज़िंदगी ॾिनी तव्हां सभिनी सां मुलाक़ात थींदी। अल्लाह जे मान में, अल्लाह हाफ़िज़, बिस्मिल्लाह। अली से प्यार करते हैं, तेरा एहसान है मौला, हमारे पास बख्शिश का यही सामान है मौला। दिल में हो बुग़्ज़ अली, दिल में हो बुग़्ज़ अली, बदन पे हज का एहराम, ये तेरे नसीब के चक्कर है, ये तवाफ नहीं। दरे शाह नजफ को छोड़ दे, जन्नत के बदले में ये सौदा हम नहीं करते, हमें नुकसान है मौला। मिलके पढ़ेंगे, ये कलाम पढ़ने वाला मिलके पढ़ेंगे। अपना तो ईमान अली है, अपना तो ईमान अली है। दुनिया माने या ना माने, अपना तो ईमान अली है, अपना तो ईमान अली है। काबे में विलादत मौला अली है, मस्जिद में शहादत मौला अली है। अज़मत आला शान है आला, वलियों का इमाम अली है। अपना तो ईमान अली है, अपना तो ईमान अली है। और कौन है मोमिन कौन है मुनकर, नाम अली का लेकर देखो। हम हैं मोमिन वो है मुनकर, दोनों में पहचान अली है। अपना तो ईमान अली है, अपना तो ईमान अली है। गर हसनैन का बाप न होता, काबा हरगिज़ पाक न होता। दुनिया में इस्लाम न होता, समझो ये एहसान अली है। अपना तो ईमान अली है, अपना तो ईमान अली है। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान।
हफ़्ता ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।